أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाईरो अल्लाह जे दर ते दुआ है मालिक करीम डॉक्टर साहब जी वालदा जी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए अल्लाह उन्हें जे कब्र के जन्नत जो बागीचो बनाए ऐसा मा जंजाब अजीज करीब फौत थी विया अल्लाह करीम उन्हनि सभिनी जे कब्रुन के जन्नत जो बागीचो बनाए मदीने वारे साईं फरमायो आ कफा बिल मौत वाइज़ा मौत जड़ो बियो को वाइज़ ना है मौत जड़ी भी का नसीहत ना है मौत जड़ी भी का इबरत ना है पंहिंजे घर जा भाती जने दुनिया ता लाडाणो करे वजन अम्मा गुजारे वने अबो गुजारे वने भा अजीज को घर जो भाती बिछड़ी वने इने जड़ो बियो को बि वाइज़ तकरीर नसीहत ना है कल वो विवा सुभाणे वरी असा के बेने राह ते वने मदीने वाले साईं फरमायो त अक्सरो जिक्र हाज़िमिल लज़्ज़ात घणो याद कयो उन्हें मौत के जेको तवाजो लज़्ज़तूं फिटाइण वारो वो मौत हर इंसान ते अचण वारो आ जेको मानू जा सुख आराम ही नरम गरम बिस्तरा ये सब कुछ फुरजी विदा वनी मिट्टी जे खाक जे हवाले कयो विंदो ही कपड़ा ब बदन जा लाए अण सिबिल कफनी ढकाए वनी मिट्टी मां जे हवाले कयो हिकड़े बुजुर्ग के मानू चयो से उनके का नसीहत कयो को वाइज कयो बुजुर्ग फरमाए त तुंजो पियो जेरो आ किसी ना मुझे पी गुजारे वियो भला तुझी अम्मा गुजारे जेरी आ जिन से मुझी अम्मड़ में वफात करे वई आ हजरत फुज़ैल बिन अयाज़ बुजुर्ग फरमाइश त जेकरे तो पीओ ऐं मां जे मरण मां नसीहत न पिराई त मूं फुज़ैल जी तकरीर को तोखे केड़ो असर कंदी मां तोखे केड़ा वाइज़ नसीहतूं कया केड़ियूं तकरीरूं करे तोखे बुधाया तो पांजे हपे जे विछड़ण मां अंबड़ जे विछड़ण मां नसीहत न पिराई आ त के मौलवी के आलिम के पीर जी तकरीर तोखे केड़ो असर कंदी वडे का वडी नसीहत इहा है तो ॾिसो कीअं दिल प्यारा जानी जुदा थी था सुभान अल्लाह हां तव्हां के बच्चा प्यारा है जी ये चुप कहीं बैठायो जणो ज़बान हथ वई अल्लाह के तो शक तो देता वट ज़बान आए सही है न जेके ज़बान आए सो मथे हथ करे खुदा खुश करो खबर त पे तो मुकाम में आया या जेरन में सुभान अल्लाह मौत सब का बड़ी नसीहत तवा के पंजा बच्चा प्यारा है उनके प्यार सा पालियो था वातन जा गिरड़ था खणो वात में विजो उनके सीने सा था लायो तवा पंजे अब्बे के भी ये प्यारा हुयो तवा पंजे अम्मड़ के भी ये प्यारा हुयो तवा जो बच्चो ता का घड़ी जुदा थे
त बेताब थी वेंदो त अबा पुटड़ो मुंहिंजो काॾे वियो, अबा ॻोल्हियो वारो कयो मुंहिंजो बच्चो काॾे वियो। इंतज़ार थींदो आहे, चिंता थींदी आहे। तव्हांजे अबे तव्हांजी अमड़ खे बि तव्हांजे लाइ ईअं इंतज़ार हूंदो हुयो, पर इहे जेके छॾे विया वञण खां हलिया विया, विछड़ी विया वञण खां विछड़ी विया, वरी न आया तव्हांजे मथे ते हथ फेराइण जे लाइ, वरी न आया तव्हांखे सीने ते लाइण जे लाइ। इहे वसऊं कोन विया, ॾाढी सरकार उनखे छिनी जुदा करे। हो विड़ा से तोड़ निभाएला जस मारूड़ने के आए, है बियड़ा से तोड़ निभाएला जस जोगी अड़ने के आए, जस मारूड़न के आए अला जस जोगी अड़न के आए। ओसे जसो तावनी मुमल माणे दिलड़ी तनी के ॾाढो थी ताणे, हो त उहे ॾिसाए कर हाणे ढेर मिटीअ जा ड्राहे अला जसो मारूड़न के आहे, है बियड़ा से तोड़ निभाए अला जस जोगी अड़ने के आए। चो सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत मोहब्बत समिली चो सल्लल्लाहु जरे को तव्हांजो पंहिंजो विछड़ी वञे, जॾहिं को दुनिया मां लाॾाणो करे वञे त उन जे लाइ सभ खां भली ॻाल्हि आहे जो दुआ घुरो। जेॾी महिल पंहिंजे लाइ दुआ घुरो था, ओॾी महिल पंहिंजी अमड़ जे लाइ ज़रूर दुआ घुरो, पंहिंजे अबे जे लाइ ज़रूर दुआ घुरो। जेके विछड़ी विया उन्हनि खे ज़रूर पंहिंजी दुआ में यादि कयो, छो त तव्हांजी दुआ उन्हनि खे क़ब्र में पहुचे थी फ़ाइदो ॾिए। मदीने वारे साईं फरमायो उम्मती उम्मत मरहूमा, मुझी उम्मत रहमत कयल उम्मत, रहमत वारी उम्मत। असां जो कीअं या रसूल अल्लाह? पाण फरमायो त मुंहिंजा उम्मती गुनाहनि जा पार खणी पूरबा, बदकार हुया गुनहगार हुया, दफन थींदा गुनाहनि जा बोझ खणी पूरबा, पर जॾहिं उथंदा मज़ार मां त उन्हनि ते हिकिड़ो बि गुनाह न हूंदो, बख़्शिजी उथंदा। तवज्जो आहे? असां जो या रसूल अल्लाह, क़ब्र में न नमाज पढ़ी, न रोज़ो रखी, न हज कई, न ज़कात, न खैरात, कीअं गुनाह बख़्शिजी वेंदा? मदीने वारे साईं फरमायो त उन जे पोयर जे दुआउनि जे सदके बच्चो पंहिंजे पीउ मां जे लाइ दुआ घुरे, भाउ पंहिंजे भाउ जे लाइ दुआ घुरे, अज़ीज़ पंहिंजे अज़ीज़ जे लाइ दुआ घुरे। इहा दुआ उनखे क़ब्र में पहुचंदी आहे। जे मुजरिमा ॾोहारी आहे, इन दुआ जे सदके उन जा ॾोह बख़्शिजी वेंदा। जे अॻे ई बख़्शल आहे, हू पाण ई नेक आहे, त दुआ जे सदके रब उन जा दर्जा वधीक बुलंद करे छॾे। घर में वेठा हुजो दुआ घुरो, पर जे रब तौफीक ॾिएव ख़मीस जो ॾींहुं, जुमे जो ॾींहुं कब्रिस्तान ते वेंदा कयो, मुक़ाम ते वञी पंहिंजे मैयत जे लाइ दुआ। हिकिड़ो माण्हू आहे पंहिंजे पीउ जी ख़िदमत न कई, माउ जी ख़िदमत न कई, दुनिया तां लॾे विया, वफ़ात करे विया। हाणे 7 जुमा लागी तो हुन जे क़ब्र ते
घणा जुमा चओ 7 जुमा लागी तो पंहिंजे अमड़ जे कब्र ते वञे लागी तो पंहिंजे अबे जे कब्र ते वञे ऐं उते वञी दुआ करे बख़्शिश जी मग़फ़िरत जी कुल पढ़े आयतुल कुर्सी पढ़े सूरह यासीन पढ़े जेको कुरान याद अथसि तिलावत करे 7 जुमा लागी तो उन जे कब्र ते वञे उन जो मैयत जो रूह राज़ी थी वेंदी दुनिया में हक न अदा करे सघियो आहे न मरण खां पोइ ॼण उन जा हक अदा करे छॾियो उन जो रूह ख़ुशि थी वेंदो राज़ी थी मदीने वारे साईं फरमायो जेॾी महिल कब्र ते को प्यारो माण्हू अज़ीज़ वेझो रिश्तेदार जैसा दिल जी मोहब्बत हुई वो कब्र जे पासे खां गुज़रंदो आहे त मैयत पंहिंजे कब्र मां निकिरी निहारींदो आहे पोइ उहो मैयत जो रूह सॾु करे चवंदो आहे ओ वञण वारा मूंखे बि ॾिसंदो मूं ॾे पिया घड़ी खनि मुंहिंजे कब्र ते पिया पोइ जेॾी महिल कब्र ते लड़ी थो अचे यस्तअनसुल मय्यत मिनल हय्य कमा यस्तअनसुल हय्य मिनल हय्य जीअं ॿ दोस्त जहिड़ा दोस्त हिक ॿिए सां मिलंदा आहिनि फिरूह मिलंदी आहे राहत मिलंदी आहे यार को मिली वञे ख़ुशी थींदी आहे बिछड़ियो भाउ मिले मिली ख़ुशी थींदी आहे न साईं फरमाइनि था त जीअं ॿ जेरा हिक ॿिए में मिली फिरूं हासिल कंदा आहिनि मैयत वटि जो उन्हनि जो रिश्तेदार अज़ीज़ दोस्त उन जे कब्र ते ईंदो आहे त मैयत खे कब्र में ईअं ख़ुशी पंहिंजे कब्रस्तान ते वेंदा कयो अबे वॾे अमड़ वटि वेंदा कयो कुल पढ़ी बख़्शींदा कयो हो मिठा कब्रुनि खे ॾिसी मदीने वारे साईं फरमायो त ज़ूरुल क़ुबूर फइन्नहा तुज़किरुल आख़िरा कब्रुनि जी वञी ज़ियारत कयो उन्हनि खे ॾिसण सां तव्हांखे तव्हांजो मौत यादि अची कब्र के ॾिसंदो न तव्हांखे तव्हांजो मौत तव्हांजी कब्र यादि पवंदी ओ ॾिठा सूसीम तन सुहिणा दुनिया में पे घुमिया फिरिया ख़बर न आहे उन्हनि जो हाल कब्र में यार छा हूंदो न हर को ज़माने में सदा जलवे नुमा हूंदो ओ दुनिया जे पे वफ़ा गुल खे न बाग़नि में बका हूंदो असां खां पोइ असां जहिड़ा दुनिया में ॿिया लखे हूंदा असांजो हीअ जिस्म प्यारो कब्र जी खाक में हूंदो जो सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां जो सल्लल्लाहु सुभान अल्लाह किथे को माण्हू फौत थी वञे मुसलमान गुज़ारे वञे त उन जे जनाज़े में ज़रूर शरीक खुदा कयो जनाज़ो दुआ आहे जनाज़ो चाहे ॻाल्हाए इहा बि दुआ आहे जेॾी महिल ॻोठनि जा पाड़नि जा माण्हू गॾिजी मैयत जे हक़ में दुआ अल्लाह फरमाए तो हेतिरनि माण्हुनि सिफारिश कई आहे रब बि बख़्शे छॾियो
तवज्जो मुड़े कयो सोने हबीब फरमायो कि अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत मदीने वाले ताजदार फरमायो इन अव्वल मा युजाजा बिल अब्द बाद मौतिही अन यगफर लिजमी मन तबअ जनाज़तहु मोमिन बानो मरी वने न मोमिन बानो उन्हें जे जनाजे में जेके मानू अचे शरीक थियन था उन्हें जनाजे में शिरकत करण वारन के अल्लाह ताला हड़ नीचे पके जे वो मैयत नेक मैयत अल्लाह वारो मैयत बख्शला उन्हें मैयत जे सदके अल्लाह ताला उन्हें कांथिन के उन्हें जनाजे पढ़ण वारन हड़ नीचे बख्शे माफ करे पर जे कने मैयत गुनहगार मैयत मुजरिमा डोहारिया उन्हें जे जनाजे जो सिफूं लगियूं उन्हें सिफुन में हिकड़ो भी मानू बख्शला हिकड़ो भी मानू जन्नती सिफुन में बीठला उन्हें हिकड़े जे सदके उन्हें मैयत के अल्लाह ताला बख्शे बिट्टो भाई दुआ सुभान अल्लाह जे मैयत बख्शला उन्हें जे सदके कांधी पगी जनाजे पढ़ण वाला बख्श दिया पर जे कांधन में जनाजे पढ़ण वारन में हिकड़ो भी बख्शल हुजे तो उन्हें जे सदके वरी मैयत के बख्शे वो जडे को जनाजो थिए न हड़ई कम छडे वनी उन्हें जनाजे में शरीक थींदा कयो उन्हें के दुआ दींदा कयो उन्हें जे जनाजे जा कुल कांधी थींदा कयो मदीने वाले साईं फरमायो आ जडे के जनाजे में मा मिन मय्यतिन युसल्ली अलैहि उम्मतुन मिनल मुस्लिमीन यबलुगून मियतन कुल्लुहुम यस्तगफिरून लहू इल्ला शुफ़िहू सुभान अल्लाह तवज्जो मुड़े के मदीने वारो मीर तो फरमाए त जे जनाजे ते 100 माण्हू गॾु थिया घणा माण्हू 100 माण्हू जंहिंजे जनाज़े ते गॾु थिया ऐं 100 माण्हू सिफारिश था कनि मौला इनखे बख़्श दे मालिक इनखे माफ़ी ॾिजे मालिक इनखे बख़्श कजे 100 माण्हू जंहिंजे जनाज़े ते दुआ घुरनि था यकीनन अल्लाह इन 100 माण्हुनि जी दुआ रद्द नथो करे फरमाए तुमने मैयत खे पूरो सुभान अल्लाह पर मैयत दफन थियो खैरात जी मानी थी ईसाले सवाब जो लंगर थियो खल्क गॾु थी जलसो थियो उन्हें जलसे में 100 माण्हू 200 माण्हू आया उन्हनि गॾिजी दुआ घुरी उन्हें मैयत जे लाइ फरमाए तो हेतिरनि माण्हुनि मूंखे अर्ज़ कयो इन फलाणे मर्द या औरत जे लाइ इन्हनि सभिनी जे दुआउनि खे मां रब रद्द नथो कयां इन्हनि दुआउनि जे सदके इन मैयत खे मूं बख़्शे छॾियो कर जन्नत जा खोली माण्हू चवंदा ईसा अलैहिस्सलाम छो था कयो मैयत खे कहिड़ो फ़ाइदो थो मिले मिठा इहो बख़्शिश जो सबब आहे माफ़ी जो सबब आहे जेको मैयत ते मथां दुआ घुरी वञे ईसा अलैहिस्सलाम जे लाइ जलसो थियो क़ुरान पढ़ियो वियो ख़ैर ख़ैरात कई वई अल्लाह ताला इन जे सदके शेरनि ते बि रहम कंदो आहे मैयत चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो दिल हाज़िर के तो मैं बयान कयां इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त हिकिड़ो अल्लाह जो वली हुयो नज़र वारो बानो अल्लाह जो बरगुज़ीदा वली बानो के कब्रिस्तान का गुजरियो त
मयत जो रीहूं ऐं रड़ियूं कब्र खे अज़ाब पे थियो रड़ियूं दाऊं ॿुधई उते वेठो मुराक़बो करे उन कब्र मजा रड़ थी त ओ अल्लाह वारा मां ॾाढे अज़ाब में आया मां वॾे जहन्नम जी बाहि में सड़ा थो पियो जेको भला कीअं छुटकारो थींदो का तदबीर ॿुधाए त मां उहा कोशिश कयां त तुंहिंजो अज़ाब माफ़ थिए जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो माण्हू दफ़न थियो हो उन जे वारिसनि उन जे लाइ ख़ैरात कई उन ख़ैरात जे सदके अल्लाह ताला उन मयत खे बख़्शे छॾियो आहे हाणे मुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे वरसे में मूं हिकिड़ी न्याणी छॾी आहे फलाणो ॻोठ तो 2 किलोमीटर परे फलाणो ॻोठ मुंहिंजी न्याणी जो नालो फलाणो ज़ात फलाणी उन मुंहिंजी न्याणी खे वञी चयो का ख़ैरात करे त अल्लाह ताला मुंहिंजो अज़ाब सुभान अल्लाह फ़कीर जो इहा ॻाल्हि ॿुधी त पंहिंजा कम छॾियईं ऐं उन ॻोठ ॾिठो त मन हिन मुस्लमान जी मग़फ़रत थिए कंहिंजो भलो थिए उन ॻोठ में वियो पुछा कयां बा हिन ज़ात वारी हिन नाले वारी का हिते औरत रहे थी हा आहे ॻोठ जे ॿाहिरां तलाव आहे उन ते कपिड़ा थी धोए हे बुज़ुर्ग वियो परे खां बि चयां मां तुंहिंजो पीउ फलाणो नालो अची हा जे उन तोखे सलाम अची आहे जे मुला उहो त 2-3 साल थिया मरी वियो उन कीअं सलाम मोकिलियो अची जेको कब्र वारो आहे न उन तोखे सलाम अची आहे उन चयो त मुंहिंजी न्याणी खे मुंहिंजा सलाम चयो ऐं चईसि त मुंहिंजे नाले ते कुझु ख़ैरात करे त अल्लाह ताला मूंखे ही अज़ाब खणाए सो महिरबानी कर उन पंहिंजे पीउ ते बाज कर ख़ैरात कर त उहा औरत हिकिड़ी बेहया औरत हुई उन ते रहमत न आयुस बाज त न आयुस पर मज़ाक करे पानी जे तड़ ते वेठी न किनारे ते ये पानी की लप भरे बाहर ही उछले थी मुला हे बाबे जे नाले ते ख़ैरात खैर न कई खैर जो बाज शर्म न आयुस पर ये मज़ाक कदे पानी जी लप भरे ऐं ये उछलाई के बाबे जे नाले ते ख़ैरात थी कया बुजुर्ग के ॾाढो ॾुख थियो छोकिरी केॾी बेहया औरत आहे जे पंहिंजे पीउ जे लाइ ख़ैरात न कई तो मज़ाक करे छॾी जेॾी महिल मोटियो वरी साॻी कब्रिस्तान खां गुज़रियो ॾिठई त उहा कब्र जन्नत जो बाग़ बणिजी सुभान अल्लाह वो माण्हू जेको रड़ियूं दाऊं पे कई सो जन्नत जे बाग़नि में आहे अरे म्या कर खबर तू त रड़ियूं पे कई अज़ाबी हुए तो सा कीअं महिरबानी थी जी ॻाल्हि आहे साईं तव्हां जी वॾी महिरबानी तव्हां मुंहिंजी न्याणी खे वञी मुंहिंजो न्यापो ॾिनो जेॾी महिल पाणीअ जी लप भरे या ॿाहिरि उछलाई हिकिड़ो कीड़ो हो तपश में गर्मी में तड़पियो पे फटियो पे मरण के वेझो अची वियो हुयो या पाणी जो उछलाई पोसल थी आलाण थी उन कीड़े जो सिर बची वियो अल्लाह फरमाए हिन कीड़े जो सिर बचो आ हुन मां कब्र वारे जे सदके बख्शो मां दर जन्नत जा सुभान अल्लाह उठिया खैरात रायगान न है ईसा ले सवाब जो पानी जी खैरात मनी जी खैरात कपड़े जी खैरात पैसे जी खैरात जेकी तव्हां खैरात कयो था इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन रब फरमाए तो नेकी करण वारे जो मां रब ज़रो ज़ायो न कंदो आहियां सुभान अल्लाह मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा तव्हां हिकूण नेकी कंदो मां रब ॾहूण तव्हांखे उन जो बदलो ऐं बुधायो को यो कम कजे या न कजे ही जेका खैरात आ ईसा ले सवाब वो कुरान पढ़ी बख्शो दुआ करो मनी जी खैरात कयो पानी जी खैरात कयो यो अजर ऐं सवाब तव्हांजे मयतन खे मिले थो ऐं जेका दस्तगीर जी यारी कंदा आहियूं न असां सुन्नी दस्तगीर जी यारी काम कंदा आहियो या यारी भी ईसा ले सवाब अथव सुभान अल्लाह या जेका यारी कयूं था न खैरात करे
मुलो तो चए यार इन कयो हराम आहे नाजायज़ आहे पुट इहा बि ईसा ने सवाब आहे यार ई जो लंगर करे चवंदासीं मालिक ही जेका ख़ैरात कयम इन जो सवाब मुंहिंजे पीर दस्तगीर बगदाद वारे जे दर ते पहुचा इहो अजरो सवाब सोने दस्तगीर वटि वञी पहुचे थो वरी रब फरमाईंदो तो जेकॾहिं मुंहिंजे वलीअ जे ईसा ने सवाब जे लाइ यारी कई आहे त ओतिरो सवाब वरी मां रब तुंहिंजे दफ़्तर में बि लिखां बुधायो वो जेकरे खैर ऐं खैरात कयोसी या यारी कईसी या मिलाद कयोसी लंगर कयोसी सब खैरात आ रब दे नाले ते खैरात आ इने का मनो कोने का मिठा वो चने खट्टर पंचो दा हारे पर ओड़े पाड़े जो हारे ने पाण पंजे मयतन के ईसाले सवाब कंदरंदो सुन्निन के झली दा सवाब निकले सुभान अल्लाह समझो था ना यो पाक ओइने ते आंदो त खट्टर पांचो दहारे पर ओड़े पाड़े जो वणंदी हुन के लत पांचो भी कीर आरी दी ओड़े पाड़े वाला जो कीर आरी जड़ी सो मिठा इन्होंने खट्टर जो गालियो बुधो ही न असी खैरात करण वाला असी जारी मलाइण वाला असी मदीने वाले जो मैदान दी हो सयारी वारो यार मनो सुन हो से आज़म दस्तगीर मनो असा आल नबी जा हुबदारायूं कंदा पंजतन पाक सा प्यारायूं असा हैदर जा हुबदारायूं कंदा आल नबी सा कंदा आल नबी सा प्यार आयूं ओ सब को मातम को न कयूं असा कारा कपड़ा को न ढकियूं असा झंडन अगियां को न झुकूं असा झंडन अगियां को न झुकूं कंदा मस्जिद सा असा प्यार कंदा मस्जिद सा असा प्यार आयूं असा हैदर जा हुबदार आयूं असा हैदर जा हुबदार आयूं कंदा आल नबी सा प्यार आयूं जंहिंजो पंजतन पाक सा प्यार नया जेको मञंदो चारई यार नया तंहिंजे गल में बार नया तन मोजन खा असी धारायूं असी हैदर जा हुबदार चो चो असा हैदर जा जेॾी महिल को क़ुरान पढ़ंदो आहे क़ुरान जो हरफ जूं 10 नेकियूं वञो मिसाल चई अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन क़ुरान जी आयत हाणे अलफ जूं 10 नेकियूं लाम जूं 10 नेकियूं हे जूं 10 नेकियूं